अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। माफ़िया हुकूमतुनि खे पाले रही आहे। हुकूमतूं उन्हनि जो कुझु बि बिगाड़े न सघंदियूं। हुकूमत कुझु कयो त उन जो दाणो पाणी बंदि थी वेंदो। हर माण्हू पंहिंजी मार्शल लॉ लॻाए वेठो आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा कराची में बिलबोर्ड्स किरण वारे केस में रिमार्क्स। अदालत कराची में समूरा बिलबोर्ड्स हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हुकूमत स्मार्ट लॉकडाउन ख़त्म करे छॾियो। तालीमी इदारा 15 सेप्टेम्बर खां खोलिया वेंदा। सिंध के घरू खाते पारा जारी कयल नोटिफिकेशन मूजिब हफ़्ते जा 6 ॾींहं कारोबारी सरगर्मियूं सुबुह 6 खां 8 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। सिनेमा, होटल्स, रेस्टोरेंट्स खे खोलण जी इजाज़त हूंदी। छंछर जे ॾींहुं होटल राति 11 वॻे ताईं खुलियल रहंदा। सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त जज साहबनि जी ऑब्ज़र्वेशन ते कुझु बि न ॻाल्हाईंदुसि। सिंध हुकूमत वसीलनि और कमु करे रही आहे। अवाम असां खां ख़ुशि आहे, उन लाइ त असांखे वोट ॾींदो आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्रीअ में पेशीअ बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे सईद गनीअ चयो त कानून ऐं इख़्तियारनि खे मेयार तहत फंड्स ॾियूं था। जेकॾहिं मेयार ख़ुशि न आहे त पोइ कानून तब्दील करणो पवंदो। गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबलीअ जे सदर बालकन बोस्कर जो वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशीअ सां वफ़द सतह ते ॻाल्हियूं। कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ उपान, अफ़गान अमन ॻाल्हियुनि में पाकिस्तान जे किरदार ऐं वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी बाबति आगाही। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बालकन बोस्कर चयो त दुनिया खे कोरोना सां मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान खां सिखण जी ज़रूरत आहे। खिते में अमन लाइ पाकिस्तान जो किरदार वाखण जोॻो आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।